ऐं हाणे ज़िक्र कंदासीं कराची जो इत्तलात खाते सिंध में वॾे पैमाने ते मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं आहिनि। असां ख़बर शेयर कयो पिया यूसुफ काबूरे खे डायरेक्टर एडवर्टाइज़मेंट मुक़ररु कयो वियो आहे। अहिड़ो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। ख़बर मां शेयर कयो पिया इम्तियाज़ जोयो डायरेक्टर पब्लिकेशन ऐं मंसूर राजपूत डायरेक्टर एडमिन ऐं अकाउंट्स मुक़ररु कयो वियो आहे। मुइज़ुद्दीन पीरज़ादो खे डायरेक्टर प्लानिंग एंड डेवलपमेंट मुक़ररु कयो वियो आहे। फिरदौस बालादी डायरेक्टर इलेक्ट्रॉनिक मीडिया मुक़ररु कयो वियो आहे। अहिड़ो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। ख़बर मां शेयर कयूं पिया ब्रेकिंग न्यूज़ आहे कराची मां इत्तलात खाते सिंध में वॾे पैमाने ते मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं आहिनि। यूसुफ काबूरे खे डायरेक्टर एडवर्टाइज़मेंट मुक़ररु कयो वियो आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। असां ख़बर शेयर कंदासीं इत्तलात खाते सिंध में वॾे पैमाने ते मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं आहिनि। यूसुफ काबूरे खे डायरेक्टर एडवर्टाइज़मेंट मुक़ररु कयो वियो। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। इम्तियाज़ जोयो डायरेक्टर पब्लिकेशन ऐं मंसूर राजपूत डायरेक्टर एडमिन ऐं अकाउंट्स मुक़ररु कयो वियो आहे।